सवाल कयो आहे गुलाम हुसैन कातियार। उहो त चए त जुमे जे ख़ुतबे जे दौरान लठ हथ में खणणु कीअं आहे। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। जुमे जे ख़ुतबे जे अंदरि लठ खणणु जाइज़ आहे, खणी सघिजे थी। हिन करे त हुज़ूर नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जुमे जे ख़ुतबे दौरान लठ खई आहे, इन करे खणण में को बि हर्ज न आहे। पर जेकॾहिं ज़रूरी सम्झी करे खणे थो त पोइ जाइज़ न आहे। जीअं सही इब्न हिब्बान जे अंदरि हदीस मुबारक आहे त हज़रत हकम बिन हज़न रज़ियल्लाहु ताला अन्हु उहो त चए त फशहिदनल जुमअत फक़ाम रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मुत्तकियन अला कौसिन औ असा। असां हिकु जुमे ते हुज़ूर नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी बारगाह अक़दस जे अंदरि हाज़िर थियासीं। पाण जुमे जे ख़ुतबे ॾियण जे लाइ उथिया ऐं पाण पंहिंजे हथ में कमाण खयाऊं या लठ खयाऊं। इन हदीस मुबारक मां मालूम थियो त जुमे जे ख़ुतबे जे दौरान लठ कमाण या तलवार खणी सघिजे थी। वल्लाहु आलम बिस्सवाब।